कोटड़ी में रोलू कुत्ता मार मुहिम शुरू न कराईंदड़ ॿिनि सीएमओज़ ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। कोटड़ी ऐं भरपासे में रोलू कुतनि जो आज़ार घटिजी न सघियो। रोज़ानो केतिरा ई मासूम ॿार तोड़े शहरी रोलू कुतनि खां ॾाढिजी इस्पताल भेड़ो थियण रोज़ जो मामूल बणिजी वियो आहे। कुतनि जे अहिड़े आज़ार बावजूद शहर में रोलू कुत्ता मार मुहिम शुरू न करण तां पुलिस सीएमओ कोटड़ी जावेद जतोई ऐं सीएमओ बोल्हाड़ी आबिद वली ख़िलाफ़ ॿ धार केस दाख़िल करे वरिता आहिनि। सरकारी फ़रियाद ते दाख़िल केसनि में ॼाणायो वियो आहे त सिंध हाई कोर्ट पारां रोलू कुत्ता मार मुहिम शुरू कराइण वारे हुकुम बावजूद ॿिन्ही ऑफिसरनि पंहिंजनि इलाइक़नि में मुहिम शुरू न कराई, जंहिंजे करे मुख़्तलिफ़ वक़्तनि ते रोलू कुतनि 26 ॼणनि खे ॾाढे ज़ख़्मी कयो आहे। जनत केस दाख़िल करण बावजूद पुलिस ॿिन्ही ऑफिसरनि खे गिरफ़्तार करे न सघी। इंतहाई अहम ख़बर खां तव्हांखे आगाह कंदा हलूं त कोटड़ी पुलिस सिंध हाई कोर्ट जे हुकुम बावजूद इलाइक़े में रोलू कुत्ता मार मुहिम शुरू न कराईंदड़ सीएमओ कोटड़ी जावेद जतोई ऐं बोल्हाड़ी जे सीएमओ आबिद वली ख़िलाफ़ ॿ धार केस दाख़िल करे वरिता आहिनि। केस में चयो वियो आहे त अदालती हुकुम बावजूद ॿिन्ही ऑफिसरनि पंहिंजनि इलाइक़नि में कुत्ता मार मुहिम शुरू न कराई, जंहिंजे करे रोलू कुतनि 26 ॼणनि खे ॾाढे ज़ख़्मी कयो आहे। होॾांहुं केस दाख़िल करण बावजूद पुलिस केस में नामज़द ॿिन्ही ऑफिसरनि खे गिरफ़्तार करे नाहे सघी।